हिकु प्रभु जो नालो ई आहे। जेके बि अनंत नाला आहिनि उन्हनि जे मथां कोई तर्क कोन्हे, वरना काई बि लाइन ॻाल्हाए बि उनजे मथां तर्क पैदा थींदो ई थींदो। राम नाले जे मथां तर्क न आहे, पर संत चवनि था नाम जपियो हिते तर्क उथंदो। छो जपियां? नाम ख़राबु आहे इहो तर्क न, जपियां इहो कमु। इहा बि लाइन ठही वई, नाम जप ॿियो अखर जुड़ियो। छो जपियां? श्री राम जपींदे इहो फ़ाइदो थींदो, जेका तुंहिंजी प्रतिकूल स्थिति आहे अणवणंदड़, उन्ही खे ख़ुशी सां भोगण जी तोखे शक्ति मिलंदी। छो जपियां? तूं न बि जपींदे छा फ़र्क़ु पवंदो? ख़ुदा खे छा थींदो? सुतदार और लक्ष्मी पापी कोन बि हो। गृहस्थी खे टे शयूं खपनि, पुटु ज़ाल धन, बसि टिनि जे अंतर्गत। उहो त पापियुनि खे बि आहे, जपण जी ज़रूरत ई कहिड़ी आहे? आवश्यकता ई कहिड़ी आहे? जपींदे सम्झ में अचे थो? अरे सुख खे भोगण त बचूपनी आहे न, कोई मर्दानगी थोरी न आहे। 50 वर गफ़लत में सुख जा गुज़री विया, हिकिड़ी दुख जी ज़रिए आई। साईं कॾहिं दुख ॾिठो कोन से? अड़े पुछी ईंदो या तोखां? दुख जे ज़रिए आई, चिल्लाए थो पियो। मुंहिंजा प्यारा, तुंहिंजे अंदरि आत्मा आहे तॾहिं तूं शुभ कर्म करें थो। तुंहिंजी अंदरि आत्मा आहे तॾहिं तूं अशुभ करें थो। तूं शुभ जा मज़ा वठेंदो, तूं अशुभ जा मज़ा वठेंदो। उहा आत्मा आहे, वठ, मना न आहे। उन ॿिन्ही जो कारण परमात्मा आहे। गुण दोषमय सृष्टि ठाही अथई, उहो माण्हू ई कंदा, जनावर न भोगींदा। जेके न करण वारा कर्म आहिनि उहो माण्हू ई कंदा, कोई दोष न आहे उन्हनि में। परमात्मा रसोमय आहे, उन रसोमय जी ज़री ज़री सभिनी में समाए छॾियो आहे। जेके शुभ में लॻल आहिनि उनखे कोई मज़ो अचे थो तॾहिं करे रहिया आहिनि, जेका शुभ में लॻल आहिनि उनखे कोई मज़ो अचे थो। फल इहो ॾिसणो आहे त शुभ जो फल छा थींदो और अशुभ जो फल छा थींदो। मज़ो त ॿिन्ही में आहे। भोग न मना न आहे, पर जॾहिं दुख अचे ॿिन्ही उनखे सहण लाइ त कुझु तयारु थी वञे। शांति प्रकाश संत, मां 8 बजे वियो हुअसि, 9:15 पुष्पक मुंहिंजी कल्याण खां वसंतकोट जी वरसी ते वेंदा हुआसीं। मिलण में अंकुश ॿुधी वेठा आहिनि साईं, हरियर कई। मां चयूं कीअं? मां साईं मां मोकिलाइण आहियां आज्ञा वठण। चयूं कहिड़ी गाॾी? मां चयो 9:15 त टाइम सम्झी विया भई हितां स्टेशन पहुचंदा। त चयूं वेह तव्हां सां 2 ॻाल्हियूं कयूं। मां साईं सनानु कयो। चओ जो था मां वञिणो आहे, अंकुश ॿुधी वेठा आहिनि। चओ जो था मां वञिणो आहे, ॿियो 2 ॻाल्हियूं कयूं था। छा था 2 ॻाल्हियूं कहिड़ियूं था कनि? हिन मौक़े सां अची वई ॻाल्हि। माण्हू ईंदा आहिनि, साईं दया कयो मुंहिंजो दुख लहे। हाणे पाप असां कयूं, मज़ा असां वठूं, जॾहिं दुख थिए उहो नर्क तव्हां संत भोॻियो, दुख लहे। हाणे केरु माण्हुनि खे चए? हीअं साईं हथ खणी ॻाल्हाईंदा, हे 2 ॻाल्हियूं था ॻाल्हाइनि। वरी ईंदा आहिनि, साईं भॻवान जो दर्शन करायो। अरे मुक्त्याकार जो ईंदो आहे नगर में, उनजे लाइ केतिरी सफ़ाई कबी। कलेक्टर अचे त, कमिश्नर अचे त, गवर्नर अचे त, अरे अनंत ब्रह्मांड जो मालिक असांजे अंदरि दर्शन ॾियो, उनजे लाइ का सफ़ाई ई न, भॻवान मिली वञे। हे 2 ॻाल्हियूं ॻाल्हायूं। चङो हलो बसि 2 ॻाल्हियूं ॻाल्हायूं। श्री राम।